अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद कयां थो त सभु ठीकु ख़ुशि हूंदा। अॼु दुलाब ड्रामे जी अपडेट सां गॾु तव्हांजे लाइ हिकु वीडियो खणी आया आहियूं त वीडियो फुल ॾिसिजो त दुलाब ड्रामो कॾहिं हलंदो। सिंध टीवी वारनि जी तरफ़ां हिकु अनाउंसमेंट थी चुकी आहे, उन जो सबूत तव्हांखे हिन वीडियो में ॾेखारींदासीं। सो वीडियो फुल ॾिसिजो आख़िर ताईं। ऐं सईद निसार शाह दुलाब ड्रामे जे बाबति छा ॿुधायो आहे, सो उहो बि फुल ॾिसिजो। हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। त हिन ड्रामे खे 28 अक्टूबर ते हलायो वेंदो इंशाअल्लाह। ऐं सिंध टीवी वारनि जी तरफ़ां बि अनाउंसमेंट थी चुकी आहे। सो अॻियां तव्हांखे सबूत ॾेखारियूं पिया, फ़ोटोज़ हलनि पिया, सो तव्हां ॾिसी सघो था। ऐं दुलाब ड्रामो वॾो सोप सीरियल आहे, इन जे हिसाब सां हिनखे इन जी तारीख़ तब्दील कई वञे पई ऐं तमामु जल्द अची वेंदी इंशाअल्लाह। ख़ुदा हाफ़िज़, मिलूं था नए वीडियो में। तेसिताईं इस्माइल बलोच खे ॾींदा इजाज़त।